नाज़िम पासे मांखे हैदराबाद में अपडेट कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर है तो हैदरबख्श जतोई जो पोटो कामरेड अज़हर जतोई लाडाणो करे पियो है। अज़हर जतोई 58 सालन की उम्र में दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे पियो है। अज़हर जतोई जो मड़ कल्होड़ा कॉलोनी में मिटी माव हवाले कयो वेंदो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो हैदरबख्श जतोई जो पोटो कामरेड अज़हर जतोई लाडाणो करे पियो है। अज़हर जतोई जो मड़ कल्होड़ा कॉलोनी में मिटी माव हवाले कयो वेंदो। अज़हर जतोई केतरे अरसे खां शुगर और ब्लड प्रेशर के मर्ज़ में मुब्तला हो। एक दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं तो हैदरबख्श जतोई जो पोटो कामरेड अज़हर जतोई लाडाणो करे पियो है। तफ़सील मालूम कंदासीं साकिब कुबर खां। जी साकिब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो सिंध हारी कमेटी जो सदर है जो लाडाणो करे वियो आहे। कामरेड अज़हर जतोई जो 58 सालन की जमा में दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कामरेड अज़हर जतोई मड़ उनके कलोड़ा कॉलोनी अबाणो उनजो कब्रस्तान है। शाम कामरेड केतरे अरसे का शुगर एंड ब्लड प्रेशर जो मर्ज़ में मुब्तला हो। अज उनके सुबह सां चई वञे तो दिल जो दौरो पे दिल के दौरे पवण सबब लाडाणो कयो आहे। हिन वक्त संद रिहाइशगाह ते केतरा सियासी समाजी अगवान पहुचण जो सिलसिलो जारी है। जी ठीक है, वही मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ साकिब।